असांजा उहे घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे ऐं उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त मलाई बूटी तयारु कईसीं ऐं उन जा पोइ असां तयारु कयासीं रोल्स। उन जे लाइ तव्हांखे चिकन खपे, थोरो मां हिन में रायतो ऐड थी कयां। अच्छा, चिकन असां वटि हुई बोनलेस ऐं जेको ब्रेस्ट जो पीस हुजे उहो तव्हां हिन में इस्तेमालु कजो। उहो ऐड करण खां बाद में थोरो असां हिन में शामिलु कयोसीं क्रीम, असां हिन में ऐड कईसीं। मां टेट्रा पैक जी क्रीम हिन में शामिलु कई आहे। कारा मिर्च ऐड कयासीं ऐं सावा पिसियल मिर्च या सावनि मिर्चनि जो पेस्ट तव्हां हिन में ऐड कयो। थूम ऐं अदरक जो पेस्ट हिन में शामिलु कयोसीं। कचो पपीतो ऐड कयो अथसीं। मिनिमम 30 मिनट्स या 2 घंटा तव्हां हिनखे रखिजो त इहा ज़बरदस्त तयारु थी वेंदी। ऐं उन खां बाद में इनखे तव्हां पैन फ्राई कयो। इनखे तव्हां ग्रिल में फ्राई करे सघो था। कोयले जी धूनी ॾियो। ऑयल मां इन में ऐड कयो आहे 2 खां 3 टेबल स्पून। ऑयल घटि ई हूंदो त सुठो लॻंदो, न त तव्हां जॾहिं रोल्स तयारु कंदव त उन मां बि ऑयल वहंदो वेंदो, पोइ उहो सुठी उनजी फील न ईंदी। त मेक श्योर कयो त ऑयल इन में घटि ई हुजे, छो त ऑलरेडी इन में क्रीम आहे। मां वटि बटर पेपर आहे त बटर पेपर में इनखे फोल्ड करे था वठूं। ऐं ऑप्शन्स जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त चपाती ऐं पूरी, घर जा अफराटा हुजनि, ॿाहिरि जा हुजनि, इन्हनि में तव्हां इन जा रोल्स ठाहियो। इनखे तव्हां सिक्योर करे भले अंदरि मां विझी थी छॾियां, जीअं नॉर्मली असांजा कमर्शियली रोल्स तयारु थींदा आहिनि। हिकु ॿ कटिंग करे ॾेखारींदासीं ऐं कुझु एज़ इट इज़ सर्व था। अच्छा, जेकॾहिं तव्हांजे घर में का बर्थडे पार्टी वग़ैरह आहे या तव्हां हाई टी अरेंज कई आहे त तव्हां इन जा पीसिस वधीक बि करे सघो था, बाइट साइज़ बि करे सघो था, उहे बि सुठा लॻंदा आहिनि। अच्छा, फिलिंग एतिरी हुजे त तव्हांखे रोल करण में आसानी थिए, ईज़ी थी वञे। पुदीने जो रायतो मां हिन में ऐड कयो आहे। तव्हां जेकॾहिं रायतो नथा ऐड कयो, रुगो मेयोनीज़ ऐड करे सघो था। मेयोनीज़ में तव्हां थोरी क्रीम ऐड कयो, थोरो सिरको या लेमन जूस तव्हां हिन में शामिलु कयो। कंसिस्टेंसी पंहिंजे हिसाब सां रखो। हिकु ॿ ॿियो बि ठाहे था वठूं, छो त टाइम आहे असां वटि। थोरी भाॼी कलरफुल हूंदी त ॾिसण में सुठी लॻंदी, न त असां टमाटा हिन में थोरा घणा ऐड था कयूं त जीअं कटिंग कयूं त टोमेटो जो जेको कलर आहे उहो असांखे नज़र अचे। तमामु थुल्हा जेके डंठल हुजनि उहे भले हटाए छॾियो। अच्छा जी, हाणे ऐड था कयूं। ट्राई ज़रूरु कजो, तव्हांखे ज़रूरु सुठा लॻंदा। अगेन, काई बि रेसिपी तव्हां खां रहिजी थी वञे, असांजा सोशल मीडिया ते जेके हैंडल्स आहिनि उन्हनि ते तव्हां रेसिपी ॾिसी सघो था ऐं तव्हां ट्राई करे सघो था। ॿीहर ॾिसो आराम सां, इत्मीनान सां। तव्हांखे तमामु लिंक्स जेके हिन से अवेलेबल आहिनि, जेके बि तव्हांजूं फरमाइशूं हुजनि उहे तव्हां मां ताईं पुॼाए सघो था। कोशिशि कंदासीं त अचण वारे ॾींहंनि में या असांजे जेके शोज़ आहिनि उन में उनखे ज़रूरु ऐड कयूं। इनखे बि रोल था कयूं। थोरो रायतो।
रोल्स असांजा रेडी थी विया आहिनि, कुझु ॿिया बि बाक़ी आहिनि, उनखे बि तयारु कंदासीं। वक़्तु थी वियो आहे तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त आवाज़ जे किचन में तव्हां सां थींदी मुलाक़ात फ्रेश एपिसोड्स में ज़बरदस्ती रेसिपीज़ सां गॾु। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु।